अल्हम्दुलिल्लाह हक़्क़ हम्दिही वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य मिन बअदी। सय्यिदना व मौलाना मुहम्मदनिल मुस्तफ़ा व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व इतरतिही अजमईन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व मिनन नासि मन यशरी नफ्सहु इब्तिग़ाअ मर्दातिल्लाह। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद पाक सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, जियं त अज जो ही प्रोग्राम तव्हां जे गोठ जे रहवासी असांजे दोस्त मियां बशीर अहमद तीवणे पंहिंजे बाबा साईं मरहूम खबड़ खान तीवणे जे रूह जे ईसाले सवाब जे नियत सां मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे बचड़न जे शान जी महफिल मुनाक़िद कई आ। इन नियत सां त ज़िक्र हुसैन जे सदके, ज़िक्र आले रसूल जे सदके, ज़िक्र पंजतन पाक जे सदके, ज़िक्र तमाम सहाबा जे सदके अल्लाह ताला मरहूम जी मग़फ़िरत फरमाए ऐं अल्लाह ताला उन जा सगीरा कबीरा गुनाह बख्शींदे उन जे कब्र खे जन्नतुल फिरदौस जे बागन मां हिकड़ो बाग बनाए। मां इन शइ खे समझी सघां थो त
ए ड्रोन जो सिस्टम असांजे लाइ त नओं कोन्हे, पर माहौल बहराड़ीअ जे लिहाज़ खां थोरो नओं आहे। इन करे दौरे जदीद जे लिहाज़ खां भलो बि आहे, पर तव्हांखे परेशान करण जो आसान तरीक़ो बि आहे। तव्हांजो बार बार ख़्याल ओॾो वेंदो त मां ड्रोन जे ऑपरेटर खे अर्ज़ कंदुसि त कोशिश इहा करे अहिड़े सिस्टम सां हलाए पंहिंजे ड्रोन खे जीअं दोस्तनि ऐं असांजो कनेक्शन हिक ॿिए खां टुटी न पवे। ठीकु आहे न मुंहिंजा दोस्तो, तव्हां बि सम्झी वियो, छो त नौजवान पढ़ियो लिखियो समझदार आहे, ॻाल्हि खे सम्झी वियो। इंशा अल्लाह ताला मुनासिब टाइम जे अंदरि तव्हांजे दिलनि खे ॻोठ बानो तीवणो में वेहण जे बावजूद चंद घड़ियुनि में इंशा अल्लाह उहे लम्हात ईंदा जो जिस्म तव्हांजो हिन खेड़ीअ में बेशक हूंदो, लेकिन दिल तव्हांजी हिते न हूंदी। तव्हां बि इहो चाहियो था, ॻाल्हायो, इहो चाहियो था मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे बचड़नि सां प्यार आहे, दिल घुरे थी। माशाल्लाह, अॻियां त चवनि था आहे, पोयां चवनि था त असांखे देगिन जो इंतज़ार आहे, जल्द कर मौलवी त नंगर कयूं, वरन पोयां बि थोरो ॻाल्हाईंदव न त इंशाअल्लाह ताला सुकून ऐं सुरूर मिली वेंदो। यादि रख मुस्लमान, ज़िंदगीअ में ही मौक़ा रोज़ कोन मिलंदा अथई। काई ख़बर नाहे तव्हां सां मां कंहिंजी अॼु आख़िरी राति हुजे, काई ख़बर कोन्हे का, लेकिन ज़िक्र हुसैन, अज़मत हुसैन, शान हुसैन, मक़ाम हुसैन उहो आहे जो करबला जे मैदान में सब खां वधीक ग़लतियूं करण वारो बि हुर्र आहे, लेकिन मुंहिंजे सुहिणे हुसैन जे कदमनि में 5 मिंट आयो त सॼी ज़िंदगीअ जा गुनाह मुआफ़ कराइण वारो बि हुर्र आहे। करबला जे ॿाहिरां सभ खां पहिरीं हसनैन करीमैन जो पाणी रोकण वारो केरु आहे? चओ हुर्र। करबला ताईं सॼे काफ़िले खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ परेशान कंदो कंदो वठी अचण वारो केरु आहे? चओ उहो बि हुर्र। लेकिन अज़मत हुसैन त निहार, मक़ाम हुसैन त निहार, शान हुसैन त निहार। मुंहिंजे अल्लाह मुंहिंजे महबूब जे बचड़नि जो उहो मक़ाम कयो हो। एॾियूं वॾियूं ग़लतियूं करण जे बावजूद जॾहिं मुंहिंजे दिलबर हुसैन जे कदमनि ते सची दिल सां किरी पियो त न मुंहिंजे हुसैन लेखो कयो, न वरी मुंहिंजे ख़ुदा लेखो कयो। त हीअ अॼु जी जेका ज़िक्र हुसैन जी महफ़िल आहे, इहा गुनाहनि खे बख़्शिराइण जी महफ़िल आहे। छा जी महफ़िल आहे? गुनाहनि खे बख़्शिराइण जी महफ़िल आहे। जेकॾहिं वाक़ियतन तूं सच्ची दिल सां गुनाह बख़्शिराइण चाहीं थो त इंशाअल्लाह अॼु देर कोन थींदी। पर जेकॾहिं ठीकु आहे, जीअं जलसनि ते ईंदा आहियूं ईअं ई जलसनि ते आया आहियूं, घड़ी खन कलाक ॿ ॿुधी वरी हलिया वेंदासीं, तॾहिं पोइ बि इंशाअल्लाह ताला हितां ख़ाली झोल पोइ बि खणी कोन वेंदे इंशाअल्लाह ताला। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हिननि महफ़िलनि जो मिसाल ख़ुशबूअ जे दुकान जहिड़ो आहे। कहिड़े दुकान जहिड़ो आहे? अतुर जे दुकान जहिड़ो आहे। अतुर जे दुकान ते जॾहिं माण्हू वेहंदो आहे, अतुर ख़रीद करे न करे, पर जेके घड़ी वेहंदो आहे ख़ुशबू त ईंदी आहे न, दिल खे सुकून त मिलंदो आहे न। त पोइ हीअ महफ़िल ईअं थई। जेकॾहिं हिन महफ़िल जे वेहण जे लाइ आयो आहीं, पोइ बि हे घड़ियूं इंशाअल्लाह ताला तोखे दुनिया में निधण को थियण कोन ॾींदियूं। पर जेकॾहिं हिन दुकान तां कुझु ख़रीद करण आयो आहीं त इंशाअल्लाह ताला त ख़ुदि त ख़ुशबूदार थी वेंदे, पर जॾहिं पंहिंजे घर जे अंगण ते पहुचंदे त अंगण में बि ख़ुशबुनि जा हुबकार थी वेंदा। अॼु तोखे खोले ॿुधाईंदुमि त जेके मुंहिंजे सुहिणे हुसैन जा आशिक़ ऐं दीवाना आहिनि, घणा साल थिया आहिनि मां करबला जो किस्सो कोन पढ़ियो आहे, पर अॼु मियां बशीर अहमद ख़ासि तौर ते चयो आहे त फ़क़ीर सजण साईं जा ग़ुलाम, ऐं न की साईं, न की मौलवी, न की फलाणो फलाणो कुझु बि न, सजण साईं जे दर जो फ़क़ीर, ग़ुलाम सजण साईं जो ग़ुलाम। ॾाढो मज़ो ईंदो जॾहिं दोस्त बसि एतिरो चओ त
त हे सजण साईं जो फ़क़ीर आ। इंशाअल्लाह ताला तव्हां ऐं असां चंद लम्हनि में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पहिरीं तव्हांखे ज़िक्र हुसैन ॿुधाईंदुसि, अज़मत हुसैन ॿुधाईंदुसि, शान हुसैन ॿुधाईंदुसि ऐं वरी पोएं हिसे में इंशाअल्लाह तव्हांखे करबला ताईं असांजे साईं मौलवी साहब मालूमात कान्हे, साईं जे नाले जी मालूमात नाहे, अल्लाह ताला उनखे जज़ाए ख़ैर अता फरमाए। करबला ताईं तव्हांखे उन पहुचायो आहे, असां करबला खां अॻिते शुरू थींदासीं इंशाअल्लाह ताला। चओ इंशाअल्लाह ताला। सब खां पहिरीं हिकिड़ी हदीस बयान थो कयां, जंहिं हदीस जी सनद इहा आहे त इमाम तिरमिज़ी साईं फरमायो आहे त हीअ हदीस मूं नसर बिन अली खां ॿुधी आहे। कंहिंखां ॿुधी आहे? कंहिं फरमायो इमाम तिरमिज़ी साईं हे हदीस मूं नसर बिन अली खां ॿुधी। नसर बिन अली फरमायो त हीअ हदीस मूं जाफर बिन मुहम्मद खां ॿुधी। जाफर बिन मुहम्मद फरमायो त हीअ हदीस मूं इमाम मूसा काज़िम खां ॿुधी। इमाम मूसा काज़िम फरमायो त हीअ हदीस मूं इमाम जाफर सादिक साईं खां ॿुधी। इमाम जाफर सादिक साईं फरमायो त हीअ हदीस मूं पंहिंजे बाबे इमाम बाकिर साईं खां ॿुधी। इमाम बाकिर साईं फरमायो हीअ हदीस मूं पंहिंजे बाबा इमाम ज़ैनुल आबिदीन खां ॿुधी। इमाम ज़ैनुल आबिदीन साईं फरमायो त हीअ हदीस मूं पंहिंजे बाबा इमाम हुसैन सुहिणे खां ॿुधी। इमाम हुसैन सुहिणे फरमायो हीअ हदीस मूं पंहिंजे बाबा अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा खां ॿुधी। अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा फरमायो हीअ हदीस मूं पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी पाक ज़ुबान मां ॿुधी। एतिरियूं सनदूं जंहिं हदीस जे लाइ मौजूद हुजनि मुंहिंजा दोस्त अज़ीज़, छा थो सम्झी त ॿुधण सां हां ठरंदो या न ठरंदो? हदीस जा लफ़्ज़ ॿुध। इमाम तिरमिज़ी साईं जेके आंदा फरमाइनि था, सॼी सनद ॿुधी ऐं शेर खुदा जे ज़ात जे मथां अचे बीठी, यानी शेर खुदा अलीउल मुर्तज़ा करमुल्लाह वजहुल करीम फरमायो मां अलीअ जा ॿई बचड़ा इमाम हसन सुहिणो ऐं इमाम हसन हुसैन सुहिणो ॿिन्ही खे मदीने जे ताजदार सॾड़ो कयो। ओ मुंहिंजा बचड़ा हसन जी मुंहिंजा बाबा, ओ मुंहिंजा बचड़ा हुसैन जी मुंहिंजा बाबा, ॿई हेॾे अचो। ॿई आया, हिकिड़े खे सॼे रहन ते वेहारियो, हिकिड़े खे खॿी रहन ते वेहारियो, ॿिन्ही खे वेहारे मुंहिंजे करीम आका फरमायो मन अहब्बहा ज़ईन, जेको शख्स भी हिन मुझे ॿिन्ही शहजादन सां प्यार कंदो। हदीस जे लफ़्ज़न ॾे निहार, इएं मुझे करीम आका कोन फरमायो जेको मौलवी प्यार कंदो या जेको पीर साहब प्यार कंदो या जेको सैयद प्यार कंदो या जेको हाफिज या मुफ्ती प्यार कंदो, पढ़ियल प्यार कंदो या अणपढ़ियल न। मुझे मदीने जे मीर फरमायो जेको शख्स भी मुझे हिन ॿिन बचड़न सां प्यार कंदो व अबाहुमा ऐं हिननि ॿिन्ही जे दिलबर बाबा सां प्यार कंदो व उम्महुमा ऐं हिननि ॿिन्ही जे जीजल अमड़ सां प्यार कंदो, कान मई दरजती यौमल क़ियामत, मां मुस्तफ़ा करीम ऐलान थो कयां उहो शख्स क़यामत जे ॾिहाड़े मां मुस्तफ़ा करीम सां गॾु हूंदो। कंहिं ऐलान कयो, चओ मदीने जे ताजदार, ॻाल्हाए बानो तीवणो जे ॻोठ में रहण वारा, कंहिं ऐलान कयो मदीने जे ताजदार कयो। हिकिड़े मिंट जे लाइ पंहिंजे दिल खां तकड़ तकड़ में पुछी वठ, जेकॾहिं दिल खां नथो पुछी त अकुल खे हलाए वठ त जंहिंसां प्यार हूंदो आहे उन जी जॾहिं ॻाल्हि ॿुधबी आहे त अंदर कीअं ठरंदो आहे।
पंहिंजे दिल खां सवाल कर, छो त दुनिया में जरूर तो कंहिंसां प्यार कयो हूंदो। जॾहिं जंहिंसां तूं प्यार थो करी, जॾहिं तुंहिंजे प्यार करण वारे जो तुंहिंजे आॾो ज़िक्र थींदो आ त जिस्म जा वार उभा थींदा आहिनि या न जवाब ॾे। अंदर मां अजीब कैफियत पैदा थींदी आ या कान थींदी आ, जवाब ॾे। ओ मुस्लमान, जॾहिं दुनिया जे हिक बेवफा रिश्ते सां तुझो प्यार हूंदो आ, जॾहिं उन जो ज़िक्र थींदो आ त तुझे जिस्म जा वार कांडार जी वेंदा आहिनि। उन रिश्तनि जी, उन जे वफा जी काई ख़बर नाहे। पर ही जेको रिश्तो आ, जेको हसनैन करीमैन सां रिश्तो ताजदार मदीना पंहिंजे गुलामन जो गंढियो आ। गौर कर मुसलमान, गौर कर मुसलमान, इन रिश्ते में मुंहिंजा दोस्त अजीज एतरी त यकीन नहीं पक्का जो मुझा दोस्त अजीज रुगी प्यार करण तुझो कम आ। जन्नत जा दीदार कराइण मुझे मदीने वारे मीर जो कम आ। लेकिन प्यार जुमले के याद कजा छा चयुन, प्यार चो प्यार, प्यार किए थींदो आ। मुझा दोस्त प्यार कंहिंजे ॾिसण जो मोहताज कोन हूंदो आ, प्यार कंहिंजे ॿुधाइण जो मोहताज कोन हूंदो आ। प्यार अंदर जो हिकिड़ो आवाज़ हूंदो आ, अंदर जो हिकिड़ो एहसास हूंदो आ। ओ मुझा दोस्त अजीज, उहो अंदर जो आवाज़, उहो अंदर जो एहसास जंहिंसां प्यार हूंदो आ, उहो ॿुधण सां उन जो नालो दिल खे करार अची वेंदो आ। दोस्तों, जीअं त असांजी मोहतरम शख्सियत जेका सभिनी जी क़ाबिल दी शख्सियत असांजी हिन रूहानी महफ़िल खे इज़त बख़्शी आहे, उन ते असीं उन जे अचण ते संदसि भलीकार चऊं था ऐं दिल जे गहराइनि सां शुक्रियो अदा कयूं था। रोत खान मंगरियो साहब जन जी हिकिड़ी वॾी किरदार आहे असांजे ॻोठ जे मथां, हिकिड़ियूं काफ़ियूं हुन जूं इनायतूं हिन भर पासे जे हिसाब सां बराए महिरबानी हुनखे दाद में भलीकार चऊं था। रोत खान मंगरियो साहब एक दफ़ा दुरूद पाक सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हदीस मुबारक तिलावत कयम। तवज्जो है दोस्तों, जागो प्या अल्हम्दुलिल्लाह। हदीस मुबारक तिलावत कयम त ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो त जंहिं शख्स भी मुझे हसन ऐं हुसैन सां प्यार कयो, उन जे बाबा सां प्यार कयो, उन जे जीजल अमड़ सां प्यार कयो, मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां क़यामत जे ॾिहाड़े उहो मां मुस्तफ़ा सां गॾु हूंदो। अज़ीज़ दोस्तो, हिक ॿी हदीस जो हवालो ॾेई पोइ मां ट्रेक ते पंहिंजे सवारी खे खणी अचां। पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो, ताजदार मदीना फरमायो, जेको भी मुझे हसन ऐं हुसैन सां प्यार कंदो ॼण उन मां मुस्तफ़ा सां प्यार करियो आ। जेको मुझे हसन ऐं हुसैन सां प्यार कंदो आ, उन ॼण मां मुस्तफ़ा सां प्यार कयो, ऐं जेको मां मुस्तफ़ा सां प्यार कंदो आ, मुझो अल्लाह उन सां प्यार कंदो आ। बहराड़ी जे माहौल जे करे लफ्ज़न के जुमलन के सादड़े अंदाज में पेश कया। अजीज दोस्तों, दुनिया जे तालीम जो दस्तूर इहो आ त जंहिं मुझे हसन हुसैन सां प्यार कयो, उन ॼण मां मुस्तफ़ा सां प्यार कयो।
जंहिं मां मुस्तफ़ा सां प्यार कयो उन ॼण पंहिंजे रब सां प्यार कयो। ताजदार मदीना फरमायो न न पंहिंजे गुलामन आशिकन के मदीने जे मीर फरमायो त जेकॾहिं तव्हां चाहियो था त मुंहिंजो रब तव्हां सां प्यार करे, मुंहिंजो खुदा तव्हां सां प्यार करे, मां मुस्तफ़ा जी ज़ात सालन जो सफ़र तव्हांखे कलाकनि में मिंटनि में सोढ़ो करे थो ॾियां। तव्हां मुंहिंजे हसन ऐं हुसैन सां प्यार कयो, उहो प्यार तव्हांजो मां मुस्तफ़ा सां प्यारा, जंहिंजो मां मुस्तफ़ा सां प्यारा मुंहिंजो अल्लाह उन सां प्यार कंदो आहे। राज़ कहिड़ो आहे? ज़िक्र करबला शुरू करण खां पहिरीं थोड़ो ॿुधायां राज़ कहिड़ो आहे। जवाब ॾिजां। जीजल अमड़ जे पेट में बाने जी तस्वीर केरु ठाहींदो आहे? जवाब ॾे। चओ अल्लाह जी ज़ात ठाहींदी आहे। कारो बनाए खुदा जी मर्ज़ी, गोरो बनाए खुदा जी मर्ज़ी, नंढड़े कद वारो बनाए खुदा जी मर्ज़ी, वॾे कद वारो बनाए अल्लाह जी मर्ज़ी। अम्मा भी साॻी आ, बाबो भी साॻियो आ। हिकिड़ो बच्चो आयो हिकिड़े रंग जो, ॿियो बच्चो आयो ॿिए रंग जो। मुंहिंजो बेनियाज़ रब पियो फरमाए ओ मुंहिंजा बान्हा, ओ मुंहिंजा बान्हा, हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा। अल्लाह जे ज़ात फरमायो मां अल्लाह जी उहा ज़ात आ जेका अमड़ जे पेट में पंहिंजे कुदरत सां तस्वीरूं पाण बनाईंदो आ। अमड़ जे पेट में तस्वीरूं केर बनाईंदो आ? चओ अल्लाह। ॻाल्हाए केर बनाईंदो आ? अल्लाह। ता नंढड़ा थोड़ा खामोश थियो, वॾा ॿुधो गौर सां, अहम ॻाल्हि पियो कयां। अल्लाह अमड़ जे पेट में तस्वीरूं बनाईंदो आ। दुनिया जी तारीख़ आॾो रखो, हदीस जा किताब आॾो रखो, तमाम दुनिया जा कुतुब आॾो रखी करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गौर कयो। मुंहिंजे बेनियाज़ रब, मुंहिंजे बेनियाज़ रब इमाम हसन सुणे खे मथे खां वठी करे सीने ताईं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जहिड़ो बनायो आ। कंहिंखे चओ इमाम हसन सुणे खे ॻाल्हाए, कंहिंखे इमाम हसन सुणे खे मथे खां वठी करे छातीअ ताईं मुंहिंजे मदीने वारे मीर जहिड़ो बनायो आ। ऐं इमाम हुसैन सुणे खे छातीअ खां वठी करे पेरनि ताईं मुंहिंजे रब मुंहिंजे मदीने वारे मीर जहिड़ो बनायो आ। सोच मुसलमान, अल्लाह करीम हिकिड़े ई बच्चे खे पंहिंजे नाने जहिड़ो बनाए छॾे। चओ पुछण वारो केर बि न हुयो। उन अल्लाह जे ज़ात, उन अल्लाह जे ज़ात मुंहिंजे महबूब जी तस्वीर मां अधु हिकिड़े बच्चे खे ॾिनो आ, अधु ॿिए बच्चे खे ॾिनो आ। राज़ कहिड़ो आ? राज़ मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ाहिर करे ॿुधायो। मदीने जे ताजदार फरमायो हे मां मुस्तफ़ा जा ॿई बचड़ा, हिकिड़ो मां जो हसन बचड़ो, ॿियो मां मुस्तफ़ा जो हुसैन बचड़ो, मुंहिंजो इमाम हसन बचड़ो। जॾहिं ॿिनि मुस्लमाननि जे जंग टोलनि जे विच में जॾहिं जंग तयार थींदी, हेॾां बि मुस्लमान हूंदा, हेॾां बि मुस्लमान हूंदा, जंग बस मिंटनि जे फ़ासिले ते हूंदी, मुस्लमाननि जे खून जूं नदियूं वहण वारियूं हूंदियूं। मदीने जे मीर फरमायो मां मुस्तफ़ा जो ही सरदार बचड़ो, वॾो बचड़ो, मुंहिंजे बचड़ीअ जो बचड़ो पंहिंजो तख्त ताज ॾेई छॾींदो, मगर मुंहिंजे उम्मत जो खून वहण कोन ॾींदो।
कहे फरमायो चो ताजदारे मदीना जेके अहले इल्म आहिनि ज़ौक़ रखनि था कुछ घड़ियों इल्मी नुकात बयान कया बैद में मुंहिंजा दोस्त किस्सो भी बयान कंदुमि अल्लाह ताला जे कुदरत में अल्लाह ताला जे हिकमतुनि में मुंहिंजा दोस्त हादिसो कोन थींदो आहे अल्लाह जे कुदरत में इत्तिफ़ाक़ कोन थींदो आहे खुदा के सब कुछ मालूम हूंदो आहे अल्लाह के सब ख़बरात सुभाणे छा थियणो आहे खुदा के ख़बर क़यामत ताईं छा थियणो आहे खुदा जी ज़ात को गुझाई का बि नाहे गाला गुझाई आहे या नाहे चओ अल्लाह जे ज़ात को गुझाई काई बि नाहे खुदा जे कुदरत में हादिसो भी नाहे त पो ओ पढ़िया लिखिया नौजवान वॾी उम्र वारा गौर कर जॾहिं अल्लाह जे कुदरत में हादिसो मौजूद नाहे त पो नबी सुणे जे ज़ुबान में बि हादिसो मौजूद नाहे छो त मुंहिंजा दोस्त अजीज छो त मुंहिंजा दोस्त अजीज हेॾे तवजह कजा नौजवान तइलीमी याफ़्ता नौजवान तवजह कजा हे मुलाणी तकरीर नाहे हे इश्क वारी फ़कीरानी तकरीर आहे अल्लाह ओहो आहे जेको ख़ालिक आहे अल्लाह ओहो आहे जेको मालिक आहे अल्लाह ओहो आहे जेको राज़िक आहे अल्लाह ओहो आहे जेको रऊफ़ुर रहीम आहे सब कुछ मुंहिंजो खुदा है लेकिन मुस्लमान गौर कर अल्लाह जे हुक्मनि खे खुदा जे हुक्मनि खे केरु थो ॼाणे चो कायनात में उन जे नबीअ खां सवा केरु कोन थो ॼाणे अल्लाह जो हुक्म थींदो आहे अल्लाह जो हुक्म थींदो आहे उन जी अमली तस्वीर काथे हूंदी आहे अचो त तव्हांखे क़ुरान करीम मां ॿुधायां चओ त प्रैक्टिकली मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तव्हांजे आॾो बयान कया हिकिड़े मिंट जे लाइ गौर कर क़ुरान करीम जी आयत पढ़ा अल्लाह क़ुरान करीम में फरमायो अल्लाह फरमायो कुरान में नमाज कायम कयो अल्लाह इए कोन चयो सिजल थे जी पढ़ो अल्लाह इए कोन चयो सोमाणीअ जी पढ़ो अल्लाह इए कोन चयो फजर जी पढ़ो रब चई छॾियो नमाज कायम कयो अल्लाह इए कोन चयो सिजल थे में 3 रकातूं पढ़ो अल्लाह इए कोन चयो इशा में 4 पढ़ो जॾहिं रब चई छॾियो नमाज कायम कयो असां उन रब जे दरबार में मोटियासीं ओ मुंहिंजा करीम रब नमाज त कायम कयो कयूं कीअं मुझे अल्लाह फरमायो हुक्म मुझो आ उन जी अमली तस्वीर मुझे मुस्तफा जी ज़ाता जिया मुझो महबूब करे इए कयो जिया मुझो महबूब चवे इए कयो जंहिंखां रुको रोके त रुकजी वञो जंहिंजो हुक्म करे त कयो यानी ॿियनि सादन लफ़्ज़न में चवां रब चई छॾियो अल्लाह जे ज़ात चई छॾियो ज़मीन ते मां अल्लाह जो नाइब मुंहिंजो नबी आहे हुक्म मुंहिंजो हूंदो आहे कंहिंखे बि ख़बर कान हूंदी आहे मुंहिंजे हुक्म खे मुंहिंजे कानूननि खे ज़मीन ते को ॼाणंदो आहे उहो मुंहिंजो सुहिणो नबी पाक हूंदो आहे हर नबी अल्लाह जे कुदरत खे ॼाणंदो आहे अल्लाह जे राज़न खे ॼाणंदो आहे जॾहिं हर नबी अल्लाह जे राज़न खे ॼाणंदो आहे त पोइ तो असां जंहिं ते कलमो पढ़ियो आहे चओ उहो केरु आहे चओ नबीअनि जो सरदार आहे केरा गला केरा नबियन जो सरदार इमामुल अंबिया अशरफुल अंबिया खातमुन नबिय्यीन वल मुरसलीन उन सुने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जुबान मा जेके लफ्ज निकरन था जो कलाम खुदा जो हुंदो आ जुबान मुझे नबी जी हुंदी आ अन्या तो के वधाए खणी चवा तवा सा जे दरमियान में एक मुअज्जज शख्स अचे वई मुजा दोस्त अजीज भले उन्हन जादो सवाल रखजे या दुनिया जे कह अजीम इंसान जादो सवाल रखजे बच्चा त सब के मिठा हुंदा हन बुधा हुंदा हन या न जवाब दियो पुत्र भी मिठा हुंदा हन पोटरा भी मिठा हुंदा हन डोटरा भी मिठा हुंदा हन पर को हिकड़ो त मुखे रईस देखारियो को हिकड़ो त मुखे एमपीए देखारियो को हिकड़ो त मुखे एमएनए देखारियो को हिकड़ो त मुखे वजीर आला देखारियो को हिकड़ो त मुखे अफसरन में डीसी देखारियो एसपी देखारियो जेको पांजे कुल्हन ते डोटन के खणी बाजार में घुमाइंदो हुजे प्यार जरूर कंदो कुल्हन ते कोन खणंदो आहे छाजे करे कोन खणंदो आहे उनखे पंहिंजी पर्सनैलिटी बचन खां वधीक अज़ीज हूंदी आहे उनखे कपड़न जी सेफ्टी बचन खां वधीक अज़ीज हूंदी आहे नौकर रखी सघे थो गाड़ियूं रखी सघे थो सब कुछ करे सघे थो मगर कुल्हन ते कोन खणंदो छाजे करे
कोन खणंदो जो दुनिया जे सिस्टम जे करे समझंदो त मुंहिंजी बेइज्जती आहे जो नंढे ॿार जा पेर मुंहिंजे छातीअ ते अचनि। हे दुनिया जो दस्तूर आहे, हिकिड़े पासे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो दस्तूर आहे। दुनिया जो दस्तूर हिकिड़े पासे, महबूब जो दस्तूर ॿिए पासे, छो त हुन में राज़ आहे जेको उहो थो ॼाणे उहो हे नथो ॼाणे। हा हा हिकिड़ी ॻाल्हि थी सघे थी, हिकिड़ो दलील अची सघे थो, अगरि कंहिं वॾेरे माण्हूअ खे ख़बर हुजे त मुंहिंजे बचड़नि खां हिन माण्हूअ खे ख़तरात आहिनि, हे माण्हू मुंहिंजे बचे जा दुश्मन थी सघनि था, मां इन्हनि जे आॾो ज़ाहिर कयां, मां इन्हनि जे आॾो ज़ाहिर कयां त जेको मुंहिंजे बचे जो दुश्मन आहे उहो मुंहिंजो दुश्मन आहे, त पंहिंजे बचे खे कुल्हे ते बि विहारींदो, पंहिंजे बचे खे गॾु बि विहारींदो। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात खां मथे कंहिंजी बि पर्सनैलिटी न आहे, ताजदार मदीना खां मथे कंहिंजो काइनात में शान न आहे। उन मदीने जे ताजदार बचड़नि खे कुल्हड़े ते विहारे मदीने जे गलनि में घुमायो, छाजे लाइ घुमायो जो मुंहिंजे मुस्तफ़ा खे ख़बर आहे त करबला जे मैदान जे अंदर मुंहिंजे हिन सुहिणनि शहज़ादनि खे यहूदी मुर्तद मजूसी न पर मुंहिंजे बचड़नि खे मां मुस्तफ़ा जे कलमे पढ़ण वारा शहीद कंदा। तवज्जो कयो, अहम जुमलन जे तरफ पियो अचां। दुनिया ईअं सम्झो त मुंहिंजे मुस्तफ़ा खे हसन ऐं हुसैन सां प्यार आहे, इन में त कोई शक न आहे, पर इन तस्वीर जो हिकिड़ो ॿियो रुख बि मौजूद आहे, इन तस्वीर जो ॿियो रुख बि मौजूद आहे। ताजदार मदीना दुनिया खे ॿुधाइण थो चाहे, ओ दुनिया वारो जीअं मां मुस्तफ़ा के हिन हसन ऐं हुसैन सां प्यार आहे, ईअं मां मुस्तफ़ा के गुनहगार उम्मत सां बि प्यार आहे। कुल्हड़नि ते वेहारियो, किथे वेहारियो? छो कुल्हड़नि ते वेहारियो? मस्जिद खां मद शहर मदीने जे तरफ़ रवाना थिया, छाजे करे? मदीने जा माण्हू ॾिसनि, मदीने जा माण्हू ॾिसनि त मुस्तफ़ा करीम जी ज़ात इमामुल अंबिया हसनैन करीमैन खे कुल्हड़नि ते वेहारे रहियो आहे। इहा ॻाल्हि ट्रांसफर थिए हुन खां हुन ताईं, हुन खां हुन ताईं। सन 61 हिजरीअ में जॾहिं मुंहिंजे बचड़नि जे मथां इम्तिहान ईंदो त मां मुस्तफ़ा जी दिली तमन्ना आहे, ओ मुंहिंजा मौला जेतिरा बची सघनि मां मुस्तफ़ा जा उम्मती बची सघनि। महबूब मुस्तफ़ा खे ख़बर आहे जेको मुंहिंजे बचड़नि सां पांदो अटकाईंदो, दुश्मनी कंदो, मुंहिंजो अल्लाह कॾहिं बि उनखे मुआफ़ कोन कंदो। अल्लाह ताला जा बानड़ो मुझे रब बेनियाज़ अध बच्चे जो महबूब मुस्तफ़ा जो जे चेहरे खां वठी पेशानी खां सर खां वठी करे छाती ते इमाम हसन के बनायो, छो त छाती जेका है बुर्दबारी जी हुंदी आ, छाती जेका है हिल्म जी निशानी हुंदी आ, छाती जेका है ज़ब्त जी निशानी हुंदी आ। मुझे सोने हसन पाक जे मथे ते ताज आ, लेकिन जॾहिं बिन मुसलमानन जी मुझा दोस्त अजीज लड़ाई थी थे साम्हूं था अचनि, ॿियो केर न हो हज़रत अमीर मुआविया सुणो जॾहिं फौजूं वठी साम्हूं थो अचे, केर थो अचे ॻाल्हि हज़रत अमीर मुआविया जॾहिं फौजूं वठी साम्हूं थो अचे, जॾहिं मुसलमाननि जो खून वहण जे क़रीब थो अचे, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम अॻे ई फरमायो त मुंहिंजो हसन उहो बुर्दबार आ, मुंहिंजो हसन उहो हिल्म वारो आ, छो त अल्लाह हुनखे छातीअ ते मां मुस्तफ़ा जहिड़ो बनायो आ, उहो मथे जो ताज ॾींदो, मुसलमाननि जो खून वहण कोन ॾींदो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इमाम हसन साईं हुकूमत हवाले करे छॾी पर मुसलमाननि जो खून वहण कोन ॾिनो। तस्वीर जे ॿिए रुख ॾे हली आ, इमाम हुसैन साईं खे वरी अल्लाह जे ज़ात छातीअ खां वठी पेरनि ताईं मुंहिंजे मुस्तफ़ा जहिड़ो बनायो। कंहिं बनायो? ॻाल्हि कंहिं बनायो? अल्लाह जे ज़ात इमाम आली मकाम के छातीअ खां वठी करे कदमनि ताईं बनायो। छो बनायो? छो बनायो? जो अल्लाह के भी ख़बर आ त मुझे महबूब जो बचड़ो मैदान करबला में अचणो आ, अल्लाह के ख़बर आ त मुझो बचड़ो करबला में अचणो आ, मुझे मुस्तफ़ा के ख़बर आ मुझो बचड़ो करबला में अचणो आ। हिकिड़े मिंट जे लाइ तस्वीर छिकिया तुंहिंजे आॾो, मां सम्झां थो बहराड़ीअ जो माण्हू हे मुंहिंजी
तकरीर घट समझंदो कुछ अहले इल्म वेठा हन थोड़ो उन्हनि खे ॻाल्हि ॿुधायां पोइ तव्हांजी ॻाल्हि थो कयां लेकिन मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हिकिड़े पासे क़ुरान करीम जी सूरह अनफाल रखो हिकिड़े पासे बदर जी जंग रखो हिकिड़े पासे करबला जी जंग रखो बदर जे जंग में मुझे मुस्तफ़ा जा सहाबी आया करबला जे मैदान में मुझे मुस्तफ़ा जा बचड़ा आया बदर जे जंग में मुझे मुस्तफ़ा दुआ घुरी मौला मुझे सहाबा जी पारत हुजे अल्लाह जो कुरान खोल अल्लाह फरमायो इज़ युग़श्शीकुमुन नुआस अमनतम मिनहु व युनज़्ज़िलु मिनस समाइ माआ लियुतहिरकुम बिही व युज़हिब अन्कुम रिज्ज़ शैतान व लियरबित अला कुलूबिकुम व युसब्बित बिहिल अक़दाम। अल्लाह मींह त वसायो छा वसायो ॻाल्हा ॻाल्हा बदर जे मैदान में रब मींह वसायो कंहिंजे लाइ चओ सहाबा जे लाइ कंहिंजे लाइ सहाबी आले रसूल में कहिड़ो फ़र्क़ु आहे हिकिड़ो ई जुमिलो करोड़नि जो अथई सिखी छॾ आशिको सहाबीअ में ऐं आले रसूल में कहिड़ो फ़र्क़ु आहे सहाबी उनखे चइबो आहे जेको ॾुखनि में गॾु हले जेको सुखनि में गॾु हले जेको जंग में गॾु हले जेको बदर में गॾु हले जेको ख़ैबर में गॾु हले जेको उहद में गॾु हले मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हर जगह ते ॾुख में जबलनि में तकलीफ़ुनि में गॾु हले ॾुख सुख में गॾु हले उनखे सहाबी चइबो आहे त पोइ आले रसूल छाखे चइबो आहे चओ जेको ॾुखनि सुखनि में पोयां थी गॾु हले छा थी हले पोयां थी गॾु हले उनखे सहाबी चइबो आहे जेको कुल्हड़नि ते चढ़ी सवारी करे उनखे आले रसूल चइबो आहे। तवज्जह कजा सहाबी कंहिंखे चइबो आहे सहाबी जे अज़मत खे सलाम आहे सहाबा जे अज़मत खे सलाम आहे लेकिन आले रसूल जो मक़ाम पंहिंजो आहे सहाबा जो मक़ाम पंहिंजो आहे सहाबी उनखे चइबो आहे जेको पोयां पोयां हलंदो आहे जंगनि में बि हलंदो आहे ॾुखनि में बि हलंदो आहे सुखनि में बि हलंदो आहे बुखनि में बि हलंदो आहे परेशानियुनि में बि हलंदो आहे चओ उनखे सहाबी चइबो आहे लेकिन आले रसूल कंहिंखे चइबो आहे जेको कुल्हड़नि ते चढ़ी सवारी कंदो आहे उनखे आले रसूल चइबो आहे। कुरान करीम जूं आयतूं आॾो ईंदी थियूं वञनि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इस सीने में बहुत कुछ छुपा रखा है हकीकत में इश्क मुस्तफ़ा छुपा रखा है जेकॾहिं मूंखे इन ॻाल्हि जो डपु न हुजे हा त हिते बहराड़ी जो माहौल आहे उहा तकरीर तोखे करे ॾियां जो ज़िंदगी भर तूं यादि करी हा त इल्मु छाखे चइबो आहे इल्मु छाखे चइबो आहे इल्मु आलिमनि वटि हूंदो आहे हे फ़क़ीर आलिम न आहे हिन वटि इल्मु न आहे पर तोखे ख़बर पवे त इल्म वारे जी तकरीर बि निगाह जे नवाज़िल जी तकरीर भी हुंदी आ। याद रखी छजा मुंजा दोस्त अल्लामा इकबाल फरमाए अफलाक से लाई जाती है सीनों में छुपाई जाती है अफलाक से लाई जाती है अरे सीनों में छुपाई जाती है इश्को मोहब्बत की मैं हाथों से नहीं नजरों से पिलाई जाती है। अजीजा ने मन कुरान करीम जी आयत करीमा तिलावत पे कयम जेतरी स्पीड में चवंदे ॻाल्हाईंदुम इंशाअल्लाह ताला लफ्ज़न में भी फेरफार कोन थींदी हिकिड़ो लफ्ज़ नाशाइस्ता भी न निकिरंदो हिकिड़ो लफ्ज़ जुमलो ग़लत भी न निकिरंदो इंशाअल्लाह ताला वक्त खे आड़ो रखंदे मां स्पीड खे घड़ी खणंदा थोरो वधायां तो मैदान बदर जे अंदर पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरी अल्लाह आसमान मां मींह वसायो छा वसायो हुजूर दुआ कंहिंजे लाइ घुरी चो गुलामन ला ॻाल्हि कंहिंजे लाइ घुरी गुलामन ला सहाबा जे लाइ आशिकन जे लाइ दादुलन जे लाइ यारन जे लाइ लेकिन दादलो भी शइ आहे यार भी शइ आहे गुलाम भी शइ आहे चो त कुल्हनि जो सवारो अञा का भी शइ आहे लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुआ त मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात सहाबा ला भी घुरी आहे बचड़न ला भी घुरी आहे सहाबा ला दुआ घुरी मौला मुंहिंजा थोरड़ा थई इन्हनि जी भारत थई अल्लाह मींह वसायो जॾहिं मुंहिंजे हुसैन जो वारो आयो मुस्तफ़ा करीम दुआ घुरी या अल्लाह अल्लाहुम्मा हाउला
सबरऊं अजरा। मौला मुझे हुसैन के सब्र जी तौफीक अता फरमाए जा। सहाबा जो वारो आयो हुजूर दुआ घुरी मौला मींह वसा मुझन के पानी कोन्हे पानी दे। मौला जमीन सख्ता जमीन के आलो कर। मौला हवा गर्मा हरम हवा के थधो कर। अल्लाह भी देर का न कई छो देर न कई ये किए तो थी सके। महबूब सवाल करे आशिक पूरो न करे मुमकिन ही कोन्हे। दुनिया जो बेवफा आशिक भी पंहिंजे महबूब जी गाल के पोइते कोन हटाइंदो हो तो खालिक मालिक कीअं हटाइंदो आ। उहो तो उहो बेनियाज़ आ मालिक तो उहो बेनियाज़ आ। महबूब मुस्तफा के फरमाइंदो आ ओ मुंहिंजा पुनल निमाज़ में बीही करे रुगी तू अर्श दे निहारी त मां काबो ई बदले छॾियां। मुझो मदीने जो ताजदार दौरान निमाज अर्श दे निहारे मौला काबोई बदलो छदे। मुझे महबूब मुस्तफा हथड़ा खया मौला मुझे सहाबा जी पारत थई। कुरान गवाही दिनी इज़ युग़श्शिकुमुन नुआस अमनतम मिनहु व युनज़्ज़िलु मिनस समाए माअन लियुतहिरकुम बिही व युज़हिब अन्कुम रिज्ज़ शैतान व लियरबित अला क़ुलूबिकुम व युसब्बित बिहिल अक़दाम। आसमान मां मींह वसी वियो। मीकाइल के हुकुम थियो रब जो मीकाइल देर न कर मुझे मुस्तफा जा गुलाम अची विया हन ॾाढा थकजी पिया हन। ज़मीन पथरीली गरम मां पलीतन अचे कब्ज़ो कयो आहे सुठी ज़मीन ते। मौला छा कयां अल्लाह फरमा मीकाइल मींह वसाइजी वियो। अल्लाह चयो थधड़ी ही रहला थधड़ी ही रहुली वई। क़ुरान चयो इज़ युग़श्शिकुमुन नुआस मुझे मुस्तफा जे गुलामन के गशीअ वारी निंड तारी थी वई आहे। जवाब दे मुसलमान मैदान जंगा केड़ो मैदान छा जो जवाब दे। बाजार मदीने जीना है बाजार मदीने जीना है मस्जिद नबवी ना है मैदान जंगा बदर जो मैदान दुश्मन हजारे तैयार बीठा हन। हेडे मुझे मुस्तफा जा सहाबी आगोश निंड में पया हन। उनन जे मथा गशी तारी थी वैया उनन जे मथा घाटी निंड अची वैया छो तरफ आसमान मां मींह वसाए थधड़ी हवा हलाइया कहजे करे चो मुझे मुस्तफा जे दुआ जे करे रब थधड़ी हवा हलाए छड़िया। लेकिन हिकड़े मिंट जेला जेकर इमाम आली मकाम जे मथा गौर कर इमाम आली मकाम जे मथा तसव्वुर करे तवज्जह करे कह आशिक जो एक शेर पढ़ा जे इजाजत दी त हिकड़ो शेर पढ़ी वरी सागो कुरान ते मोटी अचा इजाजत दे त पढ़ा। आशिक चाथो चे कह दो हवा से जाकर अब शोर ना करे। कह दो हवा से जाकर अब शोर ना करे। तैबा से करबला तक सोया नहीं हुसैन। तैबा से करबला तक सोया नहीं हुसैन। वो दिल भी क्या है जिसे में समोया नहीं हुसैन। बेहतर है वो के जिसे ने खोया नहीं हुसैन। मुझसे मेरे हुसैन का मत पूछ हौसला। मुझसे मेरे हुसैन का मत पूछ हौसला। कितने भी जख्म आए सो कितने भी जख्म आए रोया नहीं हुसैन। कितने भी जख्म आए रोया नहीं हुसैन। मुअज़्ज़िज़ा ने मन अर्ज पे कयो सहाबा जे मथा अल्लाह छा वसायो आसमान मो जवाब दे जल्दी हला छा वसायो। कंहिंजे दुआ जे करे गाला गाला कहजे दुआ जे करे मदीने वारे जे दुआ जे करे दुआ इमामुल अंबिया जिया कहजेला चो गुलामन जेला आशिकन जेला सादिकन जेला यारन जेला
प्यारन जेला महबूब मुस्तफा दुआ घुरी आसमान मां मींह वसियो। जरा कुरान करीम जे आयतुन ते गौर कर, कहिड़े भी मर्तबे फिक्र सां तुंहिंजो ताल्लुक आहे। मां सजण साईं जो गुलाम आहियां, तनकीद करण वारो न आहियां, इस्लाह करण वारो हा। ईमानदारीअ सां कुरान करीम जी तिलावत ॿुध, सच्ची नियत सां हिन इश्क जे महफ़िल में वेह, पोइ पंहिंजे दिल खां फ़ैसिलो पुछ त हुसैन हुसैन अली अली करण ॾोह आहे या सवाब आहे। अल्लाह जो कुरान पढ़ंदो थो वञा, ॿुधंदो वञ मुस्लमान। अल्लाह जे ज़ात फरमायो आसमान मां मींह वसायो वयो, छाजे लाइ वसायो वयो? वयुनज़्ज़िलु मिनस समाइ माआ, आसमान मां अल्लाह मींह वसायो, छाजे लाइ? लियुतहिरकुम बिही, छाजे लाइ रब मींह वसायो? कुरान त ॿुधो। सहाबा जे लाइ आसमान मां मींह वसाई, छाजे लाइ? अल्लाह चयो इन लाइ वसायुम लियुतहिरकुम बिही, त उन्हनि खे पाक कया। अॼु सहाबा खे आसमान मां मींह वसाए रब पाक करे रहियो आहे। गौर कजा, कुरान करीम जी आयत गॾु गॾु पढ़ंदुमि। जॾहिं सहाबा जो ज़िक्र आयो, अल्लाह फरमायो आसमान मां मींह वसाए, मुंहिंजा महबूब तुंहिंजे गुलामनि जे कलबनि खे पाक थो कयां। पर जॾहिं आले रसूल जो वारो आयो, रब कुरान में चयो इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिबा अन्कुमुर रिज्सा अहलल बैत वयुतहिरकुम तत्हीरा। कुरान खोल, ईमान जे इश्क सां, ईमान जे अख सां, इश्क जे अख सां निहार। अल्लाह फरमाए मा अल्लियुतहिरकुम बिही व युज़हिब अन्कुम रिज्ज़ शैतान। मां अल्लाह आसमान मां मींह वसायो, तुंहिंजे गुलामनि खे पाकईअ जो मौक़ो ॾिनो। तुंहिंजे गुलामनि जे अंदर में महबूब मुस्तफ़ा कंहिं कंहिं सहाबी जे अंदर में, कंहिं कंहिं नए आशिक जे अंदर में केॾी केॾी महिल दिलि में शैतानी ख़याल पियो अचे त मता हो घणा हुजनि, असां थोरा हुजूं। मां अल्लाह उन जे शैतानी ख़याल खे भी ज़ाइल करे छॾियो, उनखे आज़ाद करे छॾियो। अल्लाह फरमायो उन जे पलीतीअ खे वयुज़हिब अन्कुम रिज्ज़ शैतान वलियरबित अला कुलूबिकुम। मां अल्लाह जे ज़ात उन्हनि जे कलबनि खे सलामत रखियो। वयुसब्बित बिहिल अक़दाम। महबूब तुंहिंजे दुआ जे करे तुंहिंजे सहाबा जा कदम मज़बूत कयम। सहाबा जा कदम दुआए मुस्तफ़ा सां मज़बूत थियनि। मुझे हुसैन जा कदम अमर जे पेट में रब मजबूत करे छॾे। ये सब कुछ केर करे रहियो आहे? गाला गाला मुसलमान केर करे रहियो आहे? सूरतूं केर बनाए रहियो आहे? सूरतूं केर बनाए रहियो आहे? आखिरी दलील कुरान जो ॾेई करे ऐं पोइ मां 9:45 बजे वेठोसि, 9:10 थी विया। हिकिड़ो कलाक मां इल्मी तकीर कई, हिकिड़ो कलाक मां थधो थी करे हे जिस्म मां पानी कढणु आसान कोन्हे। दिल चाहियो त मां तव्हांखे एतिरो कुझु ॿुधायां जो तव्हांजी दिलि ठरी पवे। अज़ीज़ाने मन, अञा हिकिड़ी आयत कुरान जी पढ़ां, तुंहिंजो अंदर ठरे, तोखे ख़बर पवे अज़मत सहाबा खे सलाम आहे। सहाबा जी अज़मत करणी आहे ऐं प्यार कंहिंसां करिणो आहे? चओ आले रसूल सां करिणो आहे। ॻाल्हि कंहिंसां करिणो आहे? ॻाल्हि कंहिंसां करिणो आहे? सहाबा जी इज्जत करनी है। अबू बकर सिद्दीक ता जान कुर्बान करनी है, उमर फारूक ता जान कुर्बान करनी है, उस्मान ज़ुन्नूरैन जे नाले ता जान कुर्बान करनी है। दिल व जान सा प्यार मुझे महबूब मुस्तफा जे बचड़न सा करणो आ। छो त ताजदार मदीना फरमायो जे मुझे हिनन बचड़न सा प्यार कयो जण मां मुस्तफा सा प्यार कयो। जहिं मुस्तफा से प्यार कयो, मां मुस्तफा ऐलान तो कया मुझो रब पाण ही उन सा प्यार कंदो। जे तू चाही थो त मुझो खुदा तो सा प्यार करे, हसन हुसैन सा प्यार कर, रब तो सा पाण ही प्यार करे छड़ी। कुरान जी आयत पढ़ंदुस त देर थी वेंदी। तर्जुमो ही फिलहाल कया, भला तर्जुमो कया। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो, अच्छा फरमायो, भला आयत पढ़ा वरी मता सुभाणे चई यार फकीर के शायद याद कोन ही आयत ने करे कोन पढ़े। अल्लाह जा बानड़ा कुरान करीम जी आयत तिलावत पियो कया। मां पहिरीं चई चुको हां, न हे सियासी जलसो आ, न हे फदाइण ऐं फसाद जो जलसो आ, न की फडो न की फसाद, न की सियासत, न की बियो कुछ, हे खालिसतन इस्लाही जलसो आ।
कंहिंजे खिलाफ हिकिड़ो लफ़्ज़ न निकिरंदो इंशाअल्लाह ताला। स्पीड केतिरी भी हुजे, ॻाल्हि केॾी भी हुजे, कंहिंजे मुखालफ़त में असां छो कंहिंजी मुखालफ़त कयूं? मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे। कंहिंखे 100 एकड़ ॾे कंहिंजी मर्ज़ी आहे ॻाल्हि, कंहिंखे 200 एकड़ ॾे कंहिंजी मर्ज़ी आहे, कंहिंखे 1000 एकड़ ॾे कंहिंजी मर्ज़ी आहे, भला कंहिंखे हिकिड़े वेसे जे लाइ सिकाए छॾे कंहिंजी मर्ज़ी आहे। जॾहिं इहा अल्लाह जी मर्ज़ी आहे त पोइ मुहबत बि त अल्लाह जी मर्ज़ी आहे। जंहिंजे दिलि में जेतिरी ॾे उन मालिक जी मर्ज़ी आहे। केर कंहिंजो ठीकेदार नाहे, कंहिंखे ठीके खणण जी ज़रूरत नाहे। हक़ ऐं सच बयान कयो, बाक़ी अल्लाह जे हवाले करे छॾियो। उन करीम रब जी मर्ज़ी आहे। अल्लाह ताला जे क़ुरान करीम जी आयत करीमा तिलावत पियो कयां। अल्लाह ताला फरमायो अल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह। अल्लाह जे ज़ात फरमायो मां खरीदारी कंदो हां। छा कंदो हां? ॻाल्हि आहे त सही। अॼुकल्ह वॾा वॾा ख़रीदार मार्केट में लथल आहिनि, सारनि जा फुटनि जा। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेतिरो ख़रीदार भलो ओतिरी शइ भली ख़रीद कंदो आहे या न? जेको नंढड़ो ख़रीदार चवंदो मिटी मिटी विझी ॾे मिड़ई सेर पूरा कयां, पर जेको भलो ख़रीदार हूंदो चवंदो ख़बरदार थी जा, शइ बि भली ॾे त माल बि भलो वट, क्वालिटी भली दे, क्वांटिटी भली हुजे, क्वालिटी भली हुजे। अजीजा ने मन भलो खरीदार, दुनिया जो भलो खरीदार भली शे वठंदो। बुधा रब खां मथे भलो केरा? जवाब दे, जवाब दे। जेको खालिक भी आ, जेको मालिक भी आ, जेको जाने भी थो, जेको सुञाणे भी थो, जह पैदा भी कयो आ, जिदिलन जा राज भी जाने थो। उन अल्लाह कुरान में फरमायो मां अल्लाह खरीदारी करे रहियो आ। मौला कंहिंखां? अल्लाह चयो इंसानन खां। मौला इंसान त सभई तुंहिंजा। रब चयो हा हा, मुशरिक भी मुंहिंजा, मजूसी भी मुंहिंजा, मुर्तद भी मुंहिंजा, यहूदी भी मुंहिंजा, ईसाई भी मुंहिंजा, अणपढ़िया भी मुंहिंजा, पढ़ियल भी मुंहिंजा, मौलवी भी मुंहिंजा, पीर भी मुंहिंजा, वॾेरा भी मुंहिंजा, रईस भी मुंहिंजा, फकीर भी मुंहिंजा। अल्लाह फरमायो आहिनि त सभई मुंहिंजा। पैदा सभिनी खे मूं कयो आहे, रोज़ी सभिनी खे मां थो ॾियां, चहिरो सभिनी खे मूं ॾिनो आहे। लेकिन मुंहिंजे रब फरमायो जॾहिं मां अल्लाह खरीदारी कंदो हां, सभिनी खां कोन कंदो हां, मौला कंहिंखां कंदो है। अल्लाह फरमायो मिनल मुमिनीन, मां अल्लाह खरीदारी कंदो हां मोमिनन खां। मौला मोमिन केरा? अल्लाह फरमाए मोमिन ओहो आ जेको मुझे मुस्तफा जे दामन में चंबड़ी पवंदो आ। मोमिन केरा? केरा? इते भी बिही करे रब जे कुरान जे करीम जी दलील में आयत ॾेई हला। अल्लाह फरमायो अन बन निशानियूं अल्लाह मोमिन जूं ॿुधायूं, ॿई ॿुधी छॾ। अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम। अल्लाह फरमायो मोमिन जी पहिरीं निशानी उहा आहे त जेको मोमिन हूंदो मुंहिंजे सुहिणे मुस्तफा खे पंहिंजे जान खां वधीक प्यारो रखंदो। अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम, मुझे महबूब मुस्तफा के जान का वधीक करीब रखंदो, जान का वधीक प्यारो रखंदो। सब कंहिंखे जान प्यारी हुंदी आ, लेकिन रब फरमाए जेको मुझे मुस्तफा जो आशिक होंदो, जेको मोमिन होंदो, जान वधीक न रखंदो, मुझे मुस्तफा के वधीक रखंदो। बी निशानी कहिड़ी आ? व अज़वाजुहु उम्महातुहुम, मुझे सुणे नबी जो जेतिरियूं भी घर वारियूं आहिनि सभिनी खे पंहिंजी अम्मड़ क़बूल कंदो। छा क़बूल कंदो? जवाब दे। अल्लाह जो कुरान पियो पढ़ा, हीर रांझे जो किस्सो न पियो पढ़ा, रब जे कुरान मां तिलावत पियो कयां। अल्लाह ब निशानियूं ॿुधायूं मोमिन जो। अल्लाह चयो मां सौदो उन सां कंदुसि जेको मुंहिंजे मुस्तफा जे मथां जान कुर्बान कंदो। मां सौदो उन सां कंदुसि जेको मुंहिंजे मुस्तफा जे घर वारनि खे पंहिंजी जीजल अम्मड़ तस्लीम कंदो, गिला न कंदो, बेअदबी न कंदो। हा मुंहिंजा मौला खरीद छा कंदे? अल्लाह फरमायो अनफुसहुम व अमवालहुम, उन्हनि जूं जानियूं भी ख़रीद कंदुसि, उन्हनि जो माल भी खरीद कंदुसि। मुंहिंजा मौला मोहम्मद रफीक मेतलो फुटियूं खरीद कंदो आहे, एवज़ में पैसा ॾींदो आहे। मौला तूं जानियूं खरीद कंदे, माल खरीद कंदे, ॾींदे छा? अल्लाह फरमायो बिअन्न लहुमुल जन्नह, मां जान जे एवज़ जन्नत ॾींदुमि, माल जे एवज़ गला गला छा ॾींदुमि?
कोन ॻाल्हाई नंढड़े चयो जन्नत तोखे ॾाढो ॾुखियो लॻो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इल्मी तक़रीर बर्दाश्त करणु ॾाढी ॾुखी आहे लेकिन मां बि छा कयां जो तोनू जवानी के मस्ती में चूर न तेरा कसूर न मेरा कसूर तू चवी तो किसो ॿुधा मां चवां थो इल्मी ॻाल्हियूं ॿुधाए मन मरी वञा तोखे सुभाणे यादि अचनि त हा हा आयो हो को सजण साईं जो ग़ुलाम जेको इश्क जूं इल्म वारियूं ॻाल्हियूं ॿुधाए वियो अज़ीज़ाने मन बस यूं टन ॾेई मोटा थो ही आख़िरी ॻाल्हि ॿुधी वठ मुझे अल्लाह फरमायो खरीदारी कया थो मोमिनन खां मोमिन केरा जेको मुझे मुस्तफ़ा के जान खां वधीक समझे मुझे मुस्तफ़ा के माल खां वधीक समझे मुझे मुस्तफ़ा के जान खां वधीक प्यार करे ॿी निशानी कहिड़ी आहे अम्मा खदीजतुल कुबरा के अम्मा समझे अम्मा आयशा सिद्दीका के अम्मा समझे अम्मा उम्म कुलसूम के अम्मा समझे जेतिरियूं मुझे मुस्तफ़ा करीम जो घर वारियूं सभिनी खे पंहिंजी जीजल अमड़ समझे रब जो क़ुरान आहे उहो मोमिन आहे अल्लाह फरमायो उन खां सभु कुझु वठी जन्नत ॾींदुमि छा ॾींदुमि छा ॾींदुमि हाणे आस्ते आस्ते जुमिलो थो चवां सोच जा जन खां अल्लाह जानियूं वरतियूं उन्हनि खे छा ॾिनी चओ जन्नत जन खां माल वरतई उन्हनि खे छा ॾिनई जन्नत ॾिनी त अल्लाह ऐलान कयो जवाब ॾे ॻाल्हि मुझी छो थो रुगी 5 रुपया मिण ते घटि मिलंदा ते चवंदो हुई न त 3995 छो फलाणो सेठ पूरा 4000 थो ॾे तूं बि 4000 ॾे 5 रुपयनि जी बि ख़बर पवंदी त हिते त ईमान जो सौदो आहे न मुस्लमान जवाब ॾे मुझे सुहिणे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना अल्लाह फरमायो जन्नत ॾींदुमि हुकुम त अल्लाह कयो ऐलान कयो चो मदीने जे मीर फरमायो गला गला कहे ऐलान कयो ताजदार मदीना ऐलान कयो की ऐलान कयो हुजूर चयो अबू बकर तू जन्नती अचे वठ जन्नत जी टिकट उमर तू जन्नती उस्मान तू जन्नती अली तू जन्नती अशर मुबशर 10 सहाबा जा नाला वठी हुजूर चयो तू जन्नती लेकिन थोड़ो थदाई सा दिल के हाजिर करे बुध जा जन जानियो दिनियो हुजूर चयो तू जन्नती जन माल दिना हुजूर चयो तू जन्नती जन जंग में कुर्बानियों दिनियो हुजूर चयो तू जन्नती जन नमाजू पढ़ियो हुजूर चयो तू जन्नती जन रोजा रखिया हुजूर चयो तू जन्नती जन ज़कात दिनियो हुजूर चयो तू जन्नती लेकिन गौर त कर जन्नत जी टिकट त उन्हनि खे मिली जन सब कुछ कयो पर जन्नत जी सरदारी उन्हनि खे मिली जन अञा कुछ भी कोन कयो आ जुमलो दोहराईंदुमि वरी ख्याल कजा इमाम हसन हुसैन के मदीने जे ताजदार फरमायो सय्यदा शबाब अहलल जन्नत अल हसन वल हुसैन व सय्यदतुन निसा अहलल जन्नत फातिमा ताजदार मदीना फरमायो हे हसन ऐं हुसैन मां मुस्तफा जा बचड़ा जन्नत जा सरदार हन छा फरमायो गाला गाला छा फरमायो अबू बकर तोखे जन्नत जी टिकट आ सुना उमर तोखे जन्नत जी टिकट आ सुना उस्मान तोखे जन्नत जी टिकट आ तू जन्नत में बिना पुछा जे हलियो वञ लेकिन जॾहिं हसन ऐं हुसैन जो वारो आयो मुझे मुस्तफा ऐलान कयो तहांखे जन्नत जी टिकट न तहांखे जन्नत जी सरदारी आ ज़हन में सवाल आयो अकुल सवाल कयो हेॾे तवज्जो कर ओ जीत सां रांदि खेॾण वारा ईअं न कर ॾाहो थी इश्क जे महफ़िल में आशिक थी वे न त भॼी पासो करे ते इश्क जे बाहि में को को न अचे वञे मुसलमान गौर कर इमाम हसन जे मथा इमाम हुसैन जे मथा अञा नमाज फर्ज़ी कान थी आहे रोज़ो फर्ज़ी कोन थियो आहे हज फर्ज़ी कोन थियो आहे नंढड़ो ॿार नमाज पढ़ंदो आहे सवाब अबे अम्मा खे नंढड़ो ॿार रोज़ो रखंदो आहे सवाब अबे अम्मा खे नंढड़ो ॿार हज कंदो आहे सवाब अबे अम्मा खे अञा इमाम हसन हुसैन जे मथा त नमाज भी फर्ज़ कान थी आहे रोज़ो भी फर्ज़ कोन थियो आहे हज भी फर्ज़ कोन थियो आहे जंग जो मैदान त परे आहे अञा कुछ भी फर्ज न थियो आ मुझो मुस्तफा जन्नत जी सरदारी ॾेई रहियो आ ऑप्शन फर्स्ट ऑप्शन सेकंड पहिरो ऑप्शन इहो आ त पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया के ॿुधायो जन्नत ठाहण वारो ख़ुदा मालिक मां मुस्तफा जंहिंखे वणे तंहिंखे ॾेई छॾिया मालिक खुदा है खालिक खुदा है मालिक मां मुस्तफा के बनायो थे मुझी मर्जी आ जेके बने तंहिंखे ॾेई छॾिया ऑप्शन सेकंड ॿिए नंबर ते मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हाओ हिकिड़ियूं नमाज़ूं नज़र ईंदियूं आहिनि हिकिड़ा हज नज़र ईंदा आहिनि हिकिड़ा रोज़ा नज़र ईंदा आहिनि हिकिड़ा जवान थियण खां पोइ फर्ज़ियत ते पहुचंदा आहिनि हिकिड़ा ॼमंदे ई ॼाम हूंदा आहिनि
हिकड़न जा फैसला जवान थियण खां पोइ थींदा आहिनि। मैदान जंग मैदान फैसलो थींदो आहे, जान कुहाईंदो आहे फैसलो थींदो आहे, बचड़ा ॾींदो आहे फैसलो थींदो आहे। पर हिकड़ा उहे आहिनि अञा दुनिया में ईंदा ई कोन्हनि के अल्लाह अॻे ई फैसला करे छॾींदो आहे। छो कीअं फैसला कंदो आहे? छो जंहिंजा रब अॻे ई फैसला कंदो आहे। हिकड़े खे महबूब जे मथे हिसे जहिड़ो बनाईंदो आहे त हिकड़े खे महबूब जे हेठे हिसे जहिड़ो बनाईंदो आहे।